ओम ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। अध्याय चौथों असां 30 श्लोक पूरा कयासीं। उनमें असां 12 यज्ञ ॾिठासीं। सॼे संसार में ही यज्ञ चालू आहिनि, करणा न आहिनि, उहे चालू आहिनि। यज्ञ खां सवाइ संसार ठही कोन सघंदो। हाणे 31 यज्ञशिष्टामृतभुजः यान्ति ब्रह्म सनातनम् नायं लोकोऽस्त्य यज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तमा। Eaters of the nectar, the remnant of sacrifice, go to the eternal Brahman. The world is not for non-sacrificers. How then the others, O Kuru Sattama? ऐं जे यज्ञ शेष अमृत था खाइनि सनातन से पाइनि, नथा यज्ञ कंजे न हिन लोक परलोक में सुख में से आहिनि। ओ कुरुसत्तम, ओ अर्जुन। कृष्ण भगवान अर्जुन खे घणा ई नाला ॾिना आहिनि। हाणे हिते नालो ॾिनो अथई कुरुसत्तम, माना कुरु में, कुरु जेको क्लैन हुयो उन्हनि जो, उन में तूं सभिनी खां बेस्ट आहे। कृष्ण भगवान अर्जुन खे अलॻि अलॻि नमूने सां प्रोत्साहन थो ॾे, उनखे मोटिवेट थो करे। भाई अर्जुन तूं जीअं हाणे तारीफ़ थो करेसि, भाई तूं सभिनी खां उत्तम कुरु आहे, त थोरो उनखे आथत मिलेसि। जीअं अर्जुन डिप्रेशन में हली वियो हुयो, त थोरो आथत मिलेसि ऐं सम्झे ॻाल्हि खे। त जेके बि सत्संगी आहिनि उहे नॉन सत्संगियुनि खां त वॾे लेवल ते आहिनि, पर उते उन्हनि खे धोखो आहे, उहे हेठि किरी सघंदा आहिनि। इन करे उन्हनि जे लाइ ज्ञान ॾाढो महत्वपूर्ण आहे। त ही चए थो काॾे वेंदा, त ब्रह्म सनातनम, सनातन जेको ब्रह्म आहे उते वेंदा। हाणे ब्रह्म वटि वञणु माना छा? असां काथे बि न वेंदासीं, असां हिते वेठा आहियूं, हिते ई रहंदासीं, असांजो शरीर हिते ई रहंदो। पर जॾहिं इंसान जे अंदर में टोटल प्यूरिटी अची वेंदी आहे, हिकदमि अंदर मां साफ़ सुथरो थी वियो, हिकु बि निगेटिविटी न आहे, तंहिंखां पोइ जेको बि उन जो एक्सप्रेशन हूंदो उहो परमात्मा जो एक्सप्रेशन हूंदो। उन जे मुख मां परमात्मा पाण ॻाल्हाईंदो। त तंहिंजी माना ही उते पहुची वियो आहे। ही ऐं परमात्मा में फ़र्क़ु न आहे। हू चवंदो अहम ब्रह्मास्मि, मां पाण ब्रह्म आहियां। त उनखे कॾहिं दुख, दर्द, संसार जूं तकलीफ़ न ॾींदा, ईंदा ज़रूरु। अहिड़ो कोई घर न आहे जंहिं घर में मौत न थियो हुजे। भले साधु संत हुजनि, केॾा बि वॾा फ़क़ीर हुजनि, ऋषि मुनि हुजनि, उन्हनि जा सगा संबंधी, शिष्य या कोई ज़रूरु मौत ईंदो। त दुख त अचण वारो आहे, उनखे असां दरबंदि न करे सघंदासीं। पर असां दुख में वही था वञूं, असांखे लॻे थो पहाड़ असांजे मथां ई टुटी पियो आहे। कुझु बि थियो न आहे, दरअसल कुझु बि थियो न आहे, ही संसार मटंदो रहंदो आहे। अॼु जीअं संसार आहे तीअं सुभाणे न हूंदो, मटण वारो आहे। असां पंहिंजी तयारी करे रखूं। अॼु गर्मी आहे त सुभाणे बरसाति ईंदी, सुभाणे बरसाति आहे त परीहं थधि। असां पंहिंजी तयारी करे रखूं। त हिन तयारी कई आहे। कीअं तयारी कई आहे? ही चए थो यज्ञ शिष्टामृत भुज, ही
जेको आहे ही अमृत प्राशन तो करे। केरु अमृत प्राशन तो करे? जंहिं सभु यज्ञ करे छॾिया आहिनि, हाणे बची वियो आहे उहो तो खाए। माना तव्हां वटि खाधो आहे, सभु खाधो तव्हां ॾेई छॾियो ऐं पोइ था खाओ, ईअं कीअं पॉसिबल आहे? इहो ई वीचार उपनिषदनि में थो अचे। तेन त्यक्तेन भुंजी था, सभु ॾेई छॾियो ऐं देन यू एंजॉय, पोइ मौज में रहो। सभु ॾेई छॾियो, खाईंदव छा? तव्हां मौज छा वठंदव? हाउ विल यू एंजॉय? ही सोचण जी ॻाल्हि आहे। यज्ञ करण माना छा? तव्हां सभु आहे ॾेई छॾियो, मां तो ॾियां, मां तो ॾियां, मां तो ॾियां, तव्हांजो यज्ञ जी वैल्यू ज़ीरो, बिग ज़ीरो। तव्हां छा था कयो संसार में इहो इम्पॉर्टेंट कोन्हे। तव्हां कीअं था कयो, तव्हांजी भावना छा आहे, अंदर में केतिरा शुद्धीकरण थियो आहे असांजो, उन ते सॼी मदार आहे। तव्हां रुपयो था ॾियो या करोड़ था ॾियो, इन जी काई वैल्यू न आहे। रुपीज़ में हिन खे काउंट न थींदो। सभिनी खां वॾो यज्ञ कयो युधिष्ठिर, धर्मराज युधिष्ठिर हुयो। त जॾहिं महाभारत युद्ध समाप्त थियो त पांडव खटी विया। पांडव खटी विया त पोइ अॼुकल्ह जीअं खटी वेंदा आहिनि त पार्टी कंदा आहिनि, हुन ज़माने में यज्ञ कंदा हुया। त युधिष्ठिर यज्ञ कयो, वॾो यज्ञ कयईं। अहिड़ो यज्ञ कयईं भई अहिड़ो यज्ञ कंहिं पहिरियों न कयो हुजे ऐं पोइ बि न करे सघे। जेतिरा बि ब्राह्मण हुया, पंहिंजे राज्य में हुयसि, ॿियनि जे आसे पासे में हुया, सभिनी खे घुरायईं। पंडित घुरायईं, विद्वान घुरायईं, ऋषि मुनिनि खे घुरायईं, वॾा वॾा राजा महाराजा जेके सभिनी खे घुरायईं, प्रजा खे घुरायईं, सभिनी खे घुराए करे यज्ञ कयो अथईं। पोइ खाधा पीता, दान दक्षिणा, एॾियूं दक्षिणाऊं, एॾा दान कया अथईं जो कंहिं कया न हूंदा। हर पंडित खे, हर ब्राह्मण खे गायूं, धन, सोन सभु विराईंदो वियो, विराईंदो वियो, विराईंदो वियो। सभु तारीफ़ त पिया कनि, भई हीउ यज्ञ असां ॾिठो बि न हुयो, सोचियो बि न हुयो। सभु ब्राह्मण तारीफ़ था कनि हुनजी। हाणे ब्राह्मण ऐं पंडित था तारीफ़ कनि त युधिष्ठिर खे बि लॻे थो मां कुझु कयो आहे, पांडवनि खे बि लॻे थो असां कुझु कयो आहे। पर कृष्ण भॻवानु चुपचाप वेही इहे सभु तमाशो ॾिसे थो। पोइ यज्ञ समाप्त थी वियो, बाहि विसामजी वई, रख रहिजी वई उते ई। पोइ हिकु मुंगूस आयो, नोरीअरो आयो, उन ॾिठईं हेॾे होॾे, पोइ उन यज्ञ जे मिटीअ में थोरो लेटी पियो। पोइ वरी उथी करे ॾिठईं, वरी लेटी पियो, वरी उथी करे ॾिठईं, वरी लेटी पियो, वरी उथी करे ॾिठईं। ई चईं ही यज्ञ सफल कोन्हे। सभु ॾिसनि पिया भई ही नोरीअरो आयो काथऊं, छाजे वास्ते ऐं करे छा थो, कंहिंखे कुझु ख़बर न पई पए। हाणे इहो जेको नोरीअर हुयो, हिकु पासो उनजो सोन जो हुयुसि, चिमके पियो, इट वॉज ब्रिलियंट, ब्राइट लाइक गोल्ड, बट अदर साइड वॉज नॉर्मल। जेको ॿियो पासो हुयो उहो हू मिटीअ में विझी करे पाण खे निहारे पियो, भई हीउ सोन जो थियो की न थियो, कोन थियुसि त चईं यज्ञ सफल न आहे। भई पांडवनि ॿुधो जॾहिं त उन्हनि कंहिंखे गुस्सो अची वियो, कंहिंखे अचरज लॻो, भई करे छा थो, आहे केरु ही मुंगुस, हीअ कीअं थो चई सघे। वॾा वॾा ब्राह्मण पंडित चई विया आहिनि असांखे, असांजो यज्ञ कामयाबु आहे। हीअ चए थो कामयाबु कोन्हे। पोइ कृष्ण भॻवान वटि निहारनि था, चई भई मूंखे ख़बर न आहे, तव्हां हुन खां पुछो। त इंसान जी भाषा ॻाल्हाए पियो, चए पियो यज्ञ सफल न आहे, कामयाबु न आहे। त चई तूं आहे केरु? चई मां नोरीअरो आहियां। पोइ हिते छा थो करे? चई मां हिते यज्ञ ॾिसणु आयुसि, ऐं जॾहिं यज्ञ सही माने में यज्ञ थींदो त मुंहिंजो हीउ जेको ॿियो पासो आहे इहो बि सोन जो थी वेंदो। इहो मूंखे वरदान मिलियल आहे। ही तव्हां हिकु पासो ॾिसो था। हिकु दफ़ो मां यज्ञ में वियुसि, उहो यज्ञ कयो हुयो हिकु ग़रीब ब्राह्मण, अहिड़ो ब्राह्मण जंहिं वटि खाधो पंहिंजे कुटुंब वास्ते खाइण जी बि सुविधा कोन हुई, उन यज्ञ कयो।
पोइ मां उन यज्ञ जे मिटीअ में पाण खे हिन पासे सुम्ही पियुमि त मुंहिंजो हीउ पासो सोन जो ठही वियो। हाणे हिन पासे खे मूंखे सोन जो करिणो आहे, पर मां वेंदो आहियां वॾा वॾा यज्ञ जॾहिं ॿुधंदो आहियां, वेंदो आहियां, कोशिशि कंदो आहियां, पर अॼु ॾींहं ताईं मूंखे कोई कामयाबु यज्ञ कोन मिलियो आहे। चई ईअं कीअं थो चई सघे तूं? चई इहा ई सचाई आहे। पोइ कृष्ण भॻवान खे पांडव ॾिसनि था, पुछनि था, युधिष्ठिर पुछेसि थो, भई हीअ छा आहे भई? चई हीअ सही थो ॻाल्हाए, हीअ यज्ञ कामयाबु कोन्हे। तुंहिंजे हूंदे सूंदे हीअ यज्ञ कामयाबु कीअं न आहे? चई तव्हां ब्राह्मणनि खे घुरायो, पंडितनि खे घुरायो, राजाउनि खे घुरायो, प्रजा खे घुरायो, कंहिं भक्त खे घुरायो? मां त तव्हांजी लिस्ट में भक्त जा नाला बि ॾिना हुया। त हुन में हिकु भक्त आहे जेको घटि जात जो आहे, किचरे वारो कमु कंदो आहे, पर आहे सचो भक्त। हुनखे न घुरायो, इन करे यज्ञ सफल कोन थियो। त चई हाणे था वठी चऊंसि? अर्जुन चई मां थो वञा, हाणे थो वठी चांसि। चई ईअं ईंदो ई कोन। तोखे नम्रता सां उनखे वेनती करणी पवंदी ऐं इहो चवणो पवंदो त कृष्ण भॻवान तोखे घुरायो आहे, तॾहिं ईंदो, न त कोन ईंदो। चई ठीकु आहे, मां वञा थो। हुयो अर्जुन सादो सीधो वियो, उन भक्त खे वठी आयो। पोइ द्रौपदीअ खे चई तोखे पंहिंजे हथनि सां खाधो ठाहिणो पवंदो ऐं खाराइणो पवंदुसि। पोइ द्रौपदीअ ॾाढा सुठा पकवान ठाहिया, सभु थाल भरे आई, मिठाइयूं छा, पुलाव छा, चटनियूं, आचार सभु मस्तु ठाहे आई। ऐं उन हिकु ग़रीब हुयो, घटि जात वारो, उनजे साम्हूं अची थाल रखियईं। त हिन छा कयईं, हिकु कटोरो खईं वॾो। हुन कटोरे में सभु थोरो थोरो, चांवर बि थोरा, मिठाई बि थोरी, चटनी बि थोरी, आचार बि थोरो, पापड़ बि थोरो, सभु विझी करे मिक्स कयईं ऐं मिक्स करे खाइण लॻो। जॾहिं द्रौपदीअ ॾिठो मां एॾी महिनत कई आहे, एॾा सुठा सुठा पकवान ठाहिया आहिनि, मौज सां खाए न, पर आहे घटि जात जो। सोचे थी, चयईं कुझु बि कोन, सोचे थी ख़ाली आहे घटि जात जो, ईअं ई कंदो। पोइ हुन पंहिंजो खाधो चई हाणे मोकल ॾियो, मां वञा। पर यज्ञ त सफल थियो ई कोन्हे। पोइ कृष्ण खे पुछनि था, भई इहा छा आहे? असां हेॾी महिनत था कयूं, यज्ञ सफल कीअं न आहे? चएसि तो द्रौपदीअ खां पुछो। पोइ द्रौपदीअ खे ॻाल्हि सम्झ में थी अचे। पोइ हुनजे पेरनि ते किरी थी पए, हुयो भंगी। पोइ हुनजे पेरनि ते किरी थी पए, माफ़ी थी घुरेसि, तॾहिं वञी हिननि जो यज्ञ सफल थो थिए। हाणे हुन कटोरे में छो ईअं कयईं, इन जी वरी आखाणी आहे, ॿुधाएसि तो मां ईअं छो कयो, पोइ तो ॿुधाएसि। हुयो ज्ञानी, कमु जेको कंदो हुयो उहो घटिताईअ जो कमु कंदो हुयो, पर हुयो ज्ञानी। त असांजो अंतःकरण केतिरो शुद्ध आहे, इन ते असां यज्ञ सफलता थींदी। असां घणा रुपया ॾिना, इन ते यज्ञ जी सफलता कोन्हे। तव्हां वटि 5 करोड़ जी प्रॉपर्टी आहे, तव्हां 2.5 करोड़ दान करे छॾी, मां दान कई, 0 दान कयो तव्हां, 0 मां कई, माना ख़तमु, तव्हांजो यज्ञ असफल आहे। पर कोई घुर्जाऊ आहे, कोई जंहिंखे ॾाढी आवश्यकता आहे, मेहनती आहे, पर कुझु ईअं थियो आहे, उनखे सफलता जीवन में कोन प्राप्त, तव्हां उनखे थोरी मदद ॾियो, चाहे थोरो धन हूंदो, थोरो डायरेक्शन हूंदो, उनखे ठीकु सलाह हूंदी, कुझु बि दान ॾियो तव्हां सचे दिलि सां, पोइ तव्हां अमृत प्राशन करे सघंदो। इहो इन जो मतिलबु आहे। त माण्हू दान कनि था, यज्ञ कनि था, पर हमेशह इहा भावना था रखनि, भई असां कयूं। सत्संग कनि था, सत्संग आहे ई कोन। मां तो सत्संग कयां, माना हिते सत्संग आहे ई कोन, सत आहे ई कोन। मां आहियां, जाते मां आहियां उते सत कोन्हे, हू कोन्हे, ऐं जाते हू आहे उते मां कोन्हे।
सत्संग ॿुधी ईंदा आहिनि, पोइ सभिनी खे ॿुधाईंदा आहिनि, असां सत्संग ते वियासीं, असांजे गुरूअ हीअ ॻाल्हि ॿुधाई, हूअ स्टोरी ॿुधाई, हीअ कथा। तव्हां छाजे लाइ था ॿियनि खे ॿुधायो? तव्हांजो कमु आहे छा? गुरूअ तव्हांखे सत्संग ॿुधायो छाजे वास्ते? जीअं तव्हां में परिवर्तन अचे, असां में परिवर्तन अचे, मां हिकु क़दम हुन तरफ़ां खणा, इन करे सत्संग थींदो आहे। यदि मां सत्संग कयो आहे, मां सम्झी वियुसि ॻाल्हि खे, मूंखे हुन दिशा में हिकु क़दम खणणो आहे, हिकु ॻाल्हि ते अमल करणो आहे। सभु ॻाल्हियुनि जी ज़रूरत न आहे, हिकु ॻाल्हि ते मां अमल कयो त मुंहिंजो यज्ञ सफल थी वियो, मूंखे अमृत प्राप्ति थींदी। मां सभु कथा ॿुधी करे मां ॿियनि खे थो ॿुधायां, अरे मां हीअ ॻाल्हि ॿुधी आई, मुंहिंजो गुरू हीअं आहे, ॾाढो ब्रिलियंट आहे, ख़तमु। मां ऐं मुंहिंजो माना सत ख़तमु। जॾहिं सत ई न आहे त सत्संग छाजो थियो? सत्संग आहे ई कोन। गुरू बि सत्संग ॿुधाईंदा आहिनि, कंहिंखे पैसो पदार्थ खपे सत्संग ॿुधाईंदा आहिनि, कंहिंखे नालो खपे, चवंदा आहिनि मुंहिंजा लख फॉलोअर्स आहिनि, लख, हाणे मूंखे 2 लख करणा आहिनि, मां सॼो संसार खे ठीकु कंदुसि, ऐं तूं पाण खे ठीकु कर बस आहे। सत्संग माना छा? पाण खे ठीकु कयो। यज्ञ माना छा? पाण खे ठीकु कयो। फिजिशियन हील दाई सेल्फ। तव्हां दुनिया खे, इन संसार खे ठीकु कोन करे सघंदो, कोई न करे सघंदो। कृष्ण आयो वयो, राम आयो वयो, जीसस आयो वयो, बुद्ध आयो, नानक आयो, घणा आया वया, संसार खे कोई ठीकु कोन करे सघियो। असां छा करे सघंदासीं? असांजो कमु आहे, असां जॾहिं कुझु असांखे ज्ञान मिले थो, उन हिसाब सां असां हलूं। थोरो तुर, सभु न आहे करिणो, तुर हिकु क़दम, दैट्स ऑल, 1 स्टेप इन दैट डायरेक्शन। बसि असांजी दिशा मटिजी वञे। असां हेॾे भले डुक पाए था वञूं, हिन साइड में तव्हां आस्ते आस्ते हलो, पर सही दिशा त हुजे, सही दिशा हूंदी त पहुची सघंदासीं, पोइ असांजो यज्ञ सफल थींदो। असांजी दिशा ग़लति आहे, पोइ असां करोड़े रुपया बि दान कया त उनजी क़ीमत 0 आहे। कीअं ख़बर पवंदी असांखे? असांखे ख़बर पवंदी असां जॾहिं कोई कार्य कयो आहे, उन में असांखे सुकून मिले, संतोष मिले, समाधान मिले, आनंद मिले। जॾहिं असां चवंदासीं भई मां हिकदमि ख़ुशि आहियां, तंहिंजी माना परमात्मा प्रकट थी वियो। परमात्मा तव्हांजे साम्हूं अची वेही करे तव्हांजे लाइ धन बि खणी ईंदो, शांति बि खणी ईंदो। इहे ग़लति धारणाऊं, ईअं कुझु थियण वारो न आहे। हू त अंदरि वेठो आहे, असां हुनखे दबाए रखियो आहे। बसि उहो प्रेशर जेको आहे ख़ाली करिणो आहे। मां ख़तमु करणी आहे। जेको असांखे ड्यूटी ॾिनी अथई उहा ड्यूटी करणी आहे, ऐं हुनखे अर्पण करिणो आहे। थाली अची वई, पहिरियों हुनखे अर्पण, उहो थी वियो यज्ञ। पोइ तव्हां खाओ, पोइ उनखे भोग न चवंदासीं असां भोग था कयूं। पोइ चऊं त खाधो ॾाढो सुठो हुयो, मां 2 फुल्का वधीक ई खाई वियुसि, त इहो भोग थी वियो। इहो योग न आहे, इहो यज्ञ न आहे। पर तव्हां उनखे अर्पण कयो, जेतिरी घुर्ज आहे ओतिरो खाधो। पंहिंजी थालीअ मां असांखे 4 फुल्का ॾिना अथई, मूंखे 2 खपनि, 2 वापसि कयो पहिरियों ई। पोइ इहो भोग न थियो, पोइ इहो यज्ञ थी वियो। छाजे लाइ था खाऊं? भई हिन शरीर खे हलाइणो आहे। हीउ शरीर हलंदो त असां हुनखे प्राप्त करे सघंदासीं। जंहिं वास्ते असां आया आहियूं, उन वास्ते हिन शरीर खे हलाइणो आहे। पोइ जॾहिं असां खाधो खाईंदासीं त उनखे चइबो यज्ञ कर्म। यज्ञ कर्म माना वॾी काई ॻाल्हि न आहे। पंहिंजे मन खे हिकदमि साफ़ करे पंहिंजो कर्म करिणो आहे, थी वियो यज्ञ। कर्म न कंदासीं त यज्ञ बि न थींदो। उहो हाणे अॻिले श्लोक में ॿुधाईंदो। 32। एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धि तान् सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे। Thus manifold sacrifices are spread out before Brahman. Know them all to be born of action. Thus knowing, you shall be liberated.
वेदन में अर्जन घणई प्रकारन जे यज्ञन जो वर्णन उथन यज्ञ से सब था कर्मन मंझा इहो ज्ञान पाए कब कर्म बंधन। मोक्ष मिलंदो माना छा थींदो या मुक्ति मिलंदी माना छा थींदो? त ईअं थोरी आहे कि इंसान खे सिंग निकिरी ईंदा माना हिनखे मोक्ष मिली वियो। इंसान जीअं आहे तीअं ई रहंदो, हुन जे आउटर बॉडीअ में कोई फर्क़ु पवण वारो कोन्हे। जेको कर्म करे थो उहो ई कंदो, उन में कोई फर्क़ु पवण वारो कोन्हे। पर असां छा था कयूं, कर्म जॾहिं कयूं था पहिरियों पहिरियों इहो वीचार थो अचे मां थो कयां, पहिरियों पहिरियों इहो थो वीचार अचे हिन मां मूंखे कुझु मिलंदो, पोइ मां एंजॉय कंदुसि। ही असां स्वार्थी भावना सां जॾहिं कर्म खे ॾिसूं था त असां बंधन में फासी था पऊं। बसि इहो स्वार्थी भावना हली वई, असां मुक्त थी वियासीं, मोक्ष मिली वियो। तव्हां 12 साल वञी जंगल में तपस्या कंदव त तव्हांखे मोक्ष मिलंदो, ईअं कुझु बि न अथव। 120 साल तव्हां कंदव मोक्ष, तॾहिं बि न मिलंदो मोक्ष। तव्हांखे ख़बर आहे रावण जहिड़ी तपश्चर्या त कंहिं बि न कई आहे। उनजे भाउ कुंभकर्ण जहिड़ी तपस्या कंहिं बि न कई आहे। उनजे पुट इंद्रजीत जहिड़ी तपस्या कंहिं बि न कई आहे। पर कोई चवंदो आहे हिननि खे तपस्वी न आहे, राक्षस आहिनि। जेके बि वॾा वॾा राक्षस आहिनि सभिनी तपश्चर्या कई आहे, सभिनी भॻवाननि खे प्रसन्न कयो आहे। असां त कुझु बि नथा कयूं उन्हनि जे साम्हूं। पर हुननि जे मन में छा हुयो वीचार, छो था तपस्या कनि? भाई मूंखे कुझु मिले, बसि एतिरो फ़र्क़ु आहे। इहो मूंखे कढी छॾनि हा त पोइ हो बि परमात्मा जो रूप थी वञनि हा। अॼु असां उन्हनि जी पूजा कयूं हा, उन्हनि खे पंहिंजो भॻवानु मञूं हा, गुरु मञूं हा। पर मूंखे मौत न अचे ऐं अहिड़ो वरदान त थी न सघंदो, त सभु भॻवान चवंदा भई हीअ त असांखे पॉसिबल न आहे, असांजे हिन में आहे ई कोन। पोइ आइडिया कंदा, भॻवान खे ट्रिक करे फसाईंदा हुया। हाणे तव्हां भॻवान खे फसाए सघंदव? भले तव्हां वटि केतिरो बि ज्ञान आहे, त भॻवान सां चीटिंग करे सघंदव? कयो अथऊं, मां ॾींहं जो न मरां, राति जो न मरां। हुनखे लॻे थो अरे वाह, मां छा ब्रिलियंट कमु कयो आहे, मां इंसान सां न मरां, मां जानवर सां न मरां। ॾिसो छा आइडियाज़ लॻाई अथऊं। पर हुन जे अॻियां तव्हांजी आइडियाज़ कुझु बि न आहे, हीउ कचिरो आहे। यू कैन चीट होल वर्ल्ड, यू कैन नॉट चीट योर ओन सेल्फ। मां ॿाहिरों केतिरो बि मां सुठो आहियां, सुठो आहियां, सुठो आहियां, हीरो आहियां, एक्टिंग कयां, मां दुनिया खे फसाए सघंदुसि, पाण खे कीअं फसाए सघंदुसि? जॾहिं मां पंहिंजी पाण सां ईमानदारीअ सां हलंदुसि त देन आई एम लिबरेट, मां फ्री आहियां। न त असां गुलाम आहियूं, पंहिंजे मन जा गुलाम, पंहिंजे इच्छाउनि जा गुलाम। इन जो फ़ाइदो ॾिसो केतिरा माण्हू दुनिया में वॾियूं वॾियूं मल्टीनेशनल्स, बसि हीअ हिकिड़ो वीकनेस पकड़े वेठा आहिनि इंसान जो। इंसान खे छा खपे? उनखे ख़बर आहे बराबरि, हा तव्हांखे सुख खपे पोइ मुंहिंजी गोरी खाओ, मुंहिंजो चॉकलेट खाओ, मुंहिंजे बियर पियो, मुंहिंजे ट्रेन में ट्रैवल कयो, मुंहिंजे प्लेन में ट्रैवल कयो। तव्हांखे सुख खपे ऐं मां इंसान खे ख़बर न आहे सुख थींदो छा आहे, मिलंदो कीअं। अचे थो हलो हलो हलो, सभु डुक था पाइनि, भेड़ चाल, हर्ड मेंटेलिटी, सभु उते था वञनि। कोई इहो नथो सोचे भई कंहिंखे कुझु मिलियो आहे, अहिड़ी काई गोली ठही आहे जेको तव्हांखे मन जी शांती वठी ॾे, ठही आहे? कंहिंखे मिली आहे शांति? लखे करोड़े राय घणा दवाऊं, एंटी डिप्रेसेंट, अलाए छा छा ठाहियो अथऊं। दवाऊं जा नाला ॿुधी करे बि कॾहिं कॾहिं भउ थींदो आहे। पर कंहिंखे सुखी करे सघिया आहिनि? हिकु वन एग्ज़ाम्पल, पोइ असां मञूं।
पर असांजी वीकनेस, असांखे मोक्ष खपे, असांखे मुक्ति खपे, सभिनी खे फुकट में मुक्ति खपे। असां गुरुअ वटि वेंदासीं, मथो टेकींदासीं, असांखे मुक्ति मिली वेंदी। गुरुअ चयो आहे मां तोखे मुक्ति ॾियारींदुसि। गुरु पाण मुक्त आहे, उहो पहिरियों ॾिसण जी ज़रूरत आहे। अॼुकल्ह जे ज़माने में गुरु बि ढोंगी थींदा आहिनि, हूंदा आहिनि के सही बि थींदा आहिनि, पर उहो हिन संसार जे झंझट में कोन हूंदा आहिनि, उहे संसार खां अलॻि रहंदा आहिनि। अलॻि माना रहंदा संसार में, पर झंझटनि में न पवंदा। उनखे ख़बर आहे थोरो हिन संसार में क़दम रखो, ई संसार तव्हांखे सक कंदो आहे पाण में, पोइ तव्हांजे मथां जाल फैलाईंदो। हिकु दफ़ो जाल में इंसान फासी वियो, किथां मुक्त थींदो, कॾहिं मुक्त थींदो? त ज्ञात्वा, नोइंग दस, जॾहिं तोखे ही ज्ञान मिलंदे तॾहिं तूं मुक्त थींदे। माना मुक्तिअ जो द्वार किथे आहे? ज्ञान में आहे। ज्ञान कहिड़ो आहे? ब्रह्म ज्ञान, आत्मज्ञान, इहो ज्ञान। एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे। हू जेको आहे, तव्हां परमात्मा चओ, परमेश्वर चओ, ब्रह्म चओ, तव्हांखे जेको नालो ॾियणो आहे ॾियो। इन जे करे ही संसार हले थो, ही ठहियो ई उन जे लाइ आहे। बल्कि ही संसार माना ॿियो कुझु न, उहो ई आहे। ज़र्रे ज़र्रे में उहो आहे, ऐं उन जे कारण सां सभु यज्ञ था हलनि। त काथों यज्ञ जी शुरूआत थिए, असां वीचार बि न करे सघंदासीं। घणा सूरज आहिनि आसमान में, जे समुंड ते तव्हां रेती खणंदो ऐं हिकु हिकु कण ॻणींदो, सभु रेतीअ में जेतिरा कण आहिनि ओतिरा सूरज आहिनि आसमान में। ऐं ये सभु सूरज रोशनी था ॾियनि, हीट था ॾियनि, जीवन दान था ॾियनि। किथां आई एतिरी शक्ति? यज्ञ चालू आहे, हुननि खे मिली। पोइ हू छा था कनि? पाण वटि नथा रखनि, हू ॾियनि था। असांजो सूरज न हुजे त हिते धरती न हुजे। यज्ञ चालू आहे, हुननि खे मिली, हुननि पासान कई। पोइ समुंड जो पाणी गरम थियो, बादल ठही विया, यज्ञ थी वियो। बादल वञी पहाड़ ते वञी बर्फ़ थी विया, यज्ञ थी वियो। बर्फ़ जो पाणी थी वियो, यज्ञ थी वियो। पोइ पाणीअ मां नदी वहंदी आई, यज्ञ थी वियो। नदी ज़मीन में पाणी फैलायो ई, यज्ञ थी वियो। पोइ हुन पाणी ऐं धरती मिलाए करे अन्न पैदा कयूं, यज्ञ थी वियो। असां उहो अन्न खाऊं था, यज्ञ थी वियो। पोइ असांखे ताक़त मिली, असां उहा ताक़त वरी संसार खे ॾियूं था। यज्ञ कंटिन्यूअस यज्ञ चालू आहे। हुनजे मुख में माना छा? हुनजो ईअं असां वांगुरु मुख न आहे। हुनजो मुख त असां ॾिसी बि कोन सघंदासीं। असां जूं अखियूं एतिरी ताक़त आहे ई कोन। हिन जे मुख में माना छा? हुनजे साम्हूं ही सभु पियो थो हले। उहो मस्तु पंहिंजो निहारे थो। हुन हिन संसार में सभु जीव, सूक्ष्म मां सूक्ष्म जीव बि उन ठाहियो आहे। कोरोना तव्हांखे ॾिसण में नथो अचे, पर आहे। ऐं हुन जे लाइ कोरोना बि हेॾो वॾो आहे, हू एतिरो सूक्ष्म आहे। असांजे वीचारनि में बि हू समायल आहे। माना असांजे वीचारनि खां बि उहो सूक्ष्म आहे। ही जेको आसमान असां ॾिनो, स्काई, इथर ॾिसूं था, उन खां बि सूक्ष्म आहे ऐं सर्वव्यापी आहे। अहिड़ी काई जॻह न आहे उते उहो पहुतल न आहे। पोइ उन जे ताक़त सां, उन जी इच्छा सां तव्हांखे जीअं चवणो आहे तीअं चओ। त ही संसार में यज्ञ पियो थो हले। इहो असांखे ब्रॉडर व्यू जॾहिं मिलंदो, इहा जॾहिं असांजी हीअ टी अख खुलंदी,
जंहिंखे ज्ञान चक्षु चवंदा आहिनि, तॾहिं असांखे हुन जे बारे में ख़बर पवंदी। असां ही सत्संग ॿुधूं था, माना छा था कयूं, उन जो ई ध्यास था कयूं। ख़ाली ही थियोरेटिकल नॉलेज आहे जेको मां तव्हांखे ॿुधायां थो, इन सां परिवर्तन कोन थींदो, इन सां ख़बर पवंदी त भाई सच्चाई छा आहे। ही ख़ाली हितों ज्ञान, किताब मां हिन मुख में आयो, हिन मुख मां हुन कन में वियो, यज्ञ, ही भी यज्ञ आहे। हिन किताब मां हिन मुख में आयो, यज्ञ थी वियो, हिन मुख मां ॿिए कन में हली वियो, इहो भी यज्ञ आहे। त इहो थी वियो श्रवण। हाणे तव्हांखे ख़बर पइजी वई, पहिरियों ख़बर कोन हुई, हाणे ख़बर पइजी वई, पर इन सां कुछ भी न थींदो। ही ॿाहिरों ज्ञान आहे, इहो भी माइक ज्ञान आहे। पोइ हिन ज्ञान ते असांखे सोचणो पवंदो, सभिनी तरफ़ां सोचणो पवंदो। हिन साइड खां भी सोचणो पवंदो, हुन साइड खां भी सोचणो पवंदो, मथों भी सोचणो पवंदो, हेठों भी सोचणो पवंदो। पोइ सोची करे असांखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में ईंदी त भई हिन खां सवाइ ॿियो कोई रस्तो आहे ई कोन। पोइ अची वई सम्झ। पहिरियों असां ख़ाली श्रवण कयोसीं, ॿुधोसीं, हा ठीकु आहे, किताब पढ़ियासीं, ठीकु आहे, टीवीअ ते सत्संग ॾिठोसीं, ठीकु आहे, ही तव्हांखे ख़बर पइजी वई। पहिरियों ख़बर कोन हुई, हाणे ख़बर पइजी वई। हाणे हिन ते सोचणो आहे, सोचे करे पोइ उन ज्ञान ते असांखे कदम रखी करे हलणो आहे। तव्हांखे कोई चवंदो भई हिन पासे वञ, तोखे मस्त खाधो मिलंदे, पर जेसि ताईं तव्हां 4 कदम हली न वेंदव, तेसि ताईं खाधो कीअं मिलंदो। त हलणो कंहिंखे आहे, असांखे पाण। इन में गुरु कुछ भी न करे सघंदो आहे। हू ख़ाली रस्तो ॾेखारींदो, हेॾां वञो, पोइ हेॾो वञो, पोइ हाणे हेॾे वञो, पोइ हेठि वञो, पोइ मथे, ख़ाली रस्तो ॾेखारींदो। ही ग्रंथ भी रस्तो ॾेखारींदो। गीता असांखे रस्तो हलणो असांखे आहे, पंधु असांखे करणो आहे। उन राह ते हलूं की न हलूं, इहो असांजो डिसीजन आहे। हिन में परमात्मा जो कोई भी हिसाब न आहे। हिन साइड में परमात्मा आहे, हिन साइड में संसार आहे। परमात्मा तव्हांखे ईअं नथो चए तव्हां मूं वटि अचो, परमात्मा तव्हांखे ईअं भी नथो चए तव्हां संसार में वञो। ही रस्तो तव्हांखे दुख दर्द ॾींदो, ही रस्तो मस्त मज़े सां तव्हां रहंदो। बाक़ी वञणो कहिड़े पासे आहे, उहो हर कंहिंखे पंहिंजो पंहिंजो डिसीजन आहे। सत्संग ॿुधी, ग्रंथ पढ़ी करे भी इंसान इन मार्ग ते हलंदो न आहे। अहिड़ा भी माण्हू आहिनि, हिकु कदम फिसली वियो, ख़तम ज़िंदगी। हिकु ग़लती कई, ख़तम ज़िंदगी। ॾिसो केॾा केॾा साधु आहिनि। हिकु साधुअ पिस्तौल वरितो, भई मूंखे जंगली जानवर तंग था कनि, कोई शेर ॿेर अची वियो त मूंखे पिस्तौल खपे। पिस्तौल वरितई, पोइ चई हीअ सभु ज्ञान व्यान मूंखे कुझु कम जो ई न आहे, मुंहिंजे कम जो न अथव। हाणे पिस्तौल पंहिंजे पाण खे उॾाए छॾी। ॾिसो, साधु हुयो, केतिरनि सालनि जी तपस्या हुयसि। हिकु साधु बुढ़ापे में ग़लति कमु करे वेठो, वञी जेल में विधऊंसि। पंहिंजी उमिरि जो भी ख़्यालु न आहे। पर ही यज्ञ हलनि था, इंसान हले थो। ईअं न आहे त इंसान ख़तम थी वेंदो, न। ईअं भी न आहे त इंसान खे ख़ाली दुख मिलंदा, न। दुख सुख जी जोड़ी आहे। संसार में दुख सुख जी जोड़ी आहे। ऐं परमात्मा जे साइड में दुख कोन्हनि, एतिरो ई फ़र्क़ु आहे। त हिन साइड में केतिरो भी ग़रीब हुजे, झोपड़ीअ में रहंदो, पर तॾहिं भी ख़ुशि रहंदा आहिनि माण्हू। साम्हूं गटर आहे, सूअर था घुमनि, तॾहिं भी ख़ुशि रहंदा आहिनि। ईअं न आहे त भई रोईंदा आहिनि, उहे भी ख़ुशि आहिनि। त ख़ुशी भी मिलंदी आहे त गम भी मिलंदो आहे। संसार में ॿई ॻाल्हियूं आहिनि। परमात्मा जे साइड में गम ईंदा आहिनि, पर तंग न कंदा आहिनि।
अची ॿाहिरि वेही रहंदा आहिनि, पंहिंजो टाइम खोटी कंदा आहिनि, हली वेंदा आहिनि। एतिरो ई फ़र्क़ु आहे। पर इहो असांजे मथां आहे त असां कहिड़ी राह हलूं। हू कुझु बि न चवंदो, हू चवंदो हीअ राह अथव, हीअ राह अथव, हीअ तव्हांखे सुठी लॻंदी, हा मूंखे हिते खाधा खपनि, पीता खपनि, ड्रेसियूं खपनि, गाॾियूं खपनि, ही तव्हांखे एट्रैक्ट कंदी। अचो मूं वटि अचो। संसार ॾाढो एट्रैक्ट थी वियो आहे, चवंदो मूं वटि अचो, मूं वटि अचो, मूं वटि तव्हांखे छा खपे मां ॾींदोमांव, वॾा घर ॾींदोमांव, गाॾियूं ॾींदोमांव, 4-4 ज़ालूं ॾींदोमांव, ॿार ॾींदोमांव डज़न डज़न, तव्हां मूं वटि अचो। परमात्मा न चुप करे वेठो आहे। उहो ख़ाली एतिरो ई ॿुधंदो, हिन संसार में सुख दुख ॿई अथव, बसि एतिरो ई ज्ञान आहे। तव्हांखे पंहिंजो रस्तो पाण चूंडणो, पर तव्हां वेही न सघंदव। मां हेॾे बि न वेंदुसि, मां हेॾे बि इहो न करे सघंदव। तव्हांखे हिकु पासो वठिणो ई आहे। या त तव्हां परमात्मा जे साइड वञो, या संसार जे, हिकु पासो तव्हांखे वठिणो ई आहे। जेको कुझु चवंदो मां कुझु बि न कंदुसि, उहो ख़तमु, इज़ डेड। कुझु न कंदुमि माना छा, ख़तम ई थी वियो न इंसान। जेको न करण वारो आहे उहो जिंदो थोरी आहे, उहो त मरी वियो। हे कुझु न कुझु त कंदव ई कंदव, या त हिन साइड वेंदो, या त हिन पासे वेंदो। चॉइस इज़ योर्स। पर कर्म करणो ई पवंदो आहे। जॾहिं कर्म थींदो त यज्ञ थींदो। ऐं जॾहिं मन साफ़ करे इंसान यज्ञ कंदो त परमात्मा पाण उन जे अंदर मां प्रकट थींदो। ऐं परमात्मा त उहो ॻोल्हे थो, भई मूंखे साफ़ मन मिले, उहो त ॻोल्हे थो। जॾहिं मन साफ़ थी वियो, इमीडिएटली उहो हाज़िर आहे। त असां पंहिंजो अंदरि साफ़ कयूं, बाक़ी सभु उन जो कमु आहे। असांखे कुझु बि न आहे करणो। 33 श्रेयान् द्रव्यमया यज्ञा ज्ञान यज्ञ परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते। The sacrifice of wisdom is superior to the sacrifice of wealth, O Parantapa. All actions without exception, O Partha, culminate in wisdom. ऐं अर्जुन, धन यज्ञ खां ज्ञान यज्ञ आहे मथे, छो त शुभ कर्मनि सभिनि लाइ थी ज्योति खपे। ज्योति माना ज्ञान जी ज्योति, जंहिंखे असां 3 अख चवंदा आहियूं। हिकदमि सवली ॻाल्हि आहे। असांखे ख़बर आहे हीअ आदत गंदी आहे। काई बि आदत हुजे, बीड़ी सिगरेट जी आदत हुजे, दारूअ जी आदत, मोबाइल जी आदत, टीवीअ जी आदत, असांखे सभिनी खे ख़बर आहे। ही तव्हांखे भगवत गीता थोरी ॿुधाईंदी त ही आदतूं ख़राबु आहिनि, तव्हां न कयो। असांखे ख़बर आहे, ऑलरेडी असां वटि ज्ञान आहे, पर तॾहिं बि असां इन में ई फासा पिया आहियूं। हाणे ॿुधायो, हाणे इनखे अकुल चइबो? असांखे ख़बर आहे ही रस्तो असांखे ग़लति जॻह ते वठी वेंदो, पर तॾहिं बि असां वञूं था। हाणे इनखे अकुल चइबो? असांखे ख़बर आहे असांजी सोच ख़राब थी वई आहे, असांजा वीचार गंदा थी विया आहिनि, वीचार मूंखे न खपनि, पर तॾहिं बि असां उहे ई वीचार था कयूं। कंहिंजी ग़लती? हिन में परमात्मा छा करे सघंदो, या कोई गुरु या ग्रंथ छा करे सघंदो? असांखे ख़बर आहे तव्हां वटि ज्ञान न आहे त ज्ञान मिलंदो, कोई न कोई अची ॿुधाईंदो, कंहिं न कंहिं किताब मां असांखे ख़बर पवंदी। जॾहिं ख़बर आहे त पोइ असां कदम न खणूं त पोइ असांजी ग़लती थी वई।
उनखे कोई भी कुछ कोन करे सघंदो। ती विस्डम जेको आहे ही ज्ञान जी ज्योति छा आहे, काई वॾी ॻाल्हि न आहे। तव्हां ईअं न सम्झो त भई मां 10 ग्रंथ पढ़ी विया त मूंखे ज्ञान मिली वियो, बिल्कुल भी न। ही ज्ञान आहे तत्त्वमसि, ख़तम। ही ज्ञान एतिरो ई आहे, हिन खां वधीक कोई ज्ञान न आहे। हीअ ॻाल्हि जॾहिं असां सम्झ में अची वई, असां उन हिसाब सां पंहिंजी ज़िंदगी जियूं था त असां वटि ज्ञान आहे। नथा जियूं उन हिसाब सां त असांखे केतिरी बि ख़बर हुजे संसार जी, उहो सभु अज्ञान आहे। हाणे हिते कंपेरिज़न ॾिनी अथई, भई तव्हां यज्ञ था कयो, धन जो यज्ञ था कयो ऐं ज्ञान जो था यज्ञ कयो, त चए थो धन जे यज्ञ खां ज्ञान जो यज्ञ वॾो आहे। पर हीअ असांखे ख़बर आहे, इहो ज्ञान त असां वटि आहे, पर इन ज्ञान ते असां हलूं कोन था। जॾहिं इंसान ज्ञान जे रस्ते सां पाण हलंदो तॾहिं चइबो त भई हिन जे अंदरि जोत ॿरी वई, हिन खे हाणे ज्ञान थी वियो, हिन जो ज्ञान चक्षु माना 3 अख खुली वई। ख़बर आहे पर मां उन रस्ते सां वञा कोन थो। मूंखे ख़बर आहे सिगरेट सां कैंसर थींदी आहे, इंसान जी उमिरि घटि थी वेंदी आहे, इंसान जा पैसा बर्बाद थींदा आहिनि, इंसान जो वक़्तु बर्बाद थी, मूंखे ख़बर आहे। मां सॼी दुनिया खे लेक्चर थो ॾियां, अरे तव्हां हीअं न कयो, हूअं न, मां पाण छा थो कयां? मां पाण सिगरेट थो पियां ऐं दुनिया खे थो लेक्चर ॾियां, न कयो न कयो न कयो। माना मुंहिंजो ज्ञान कहिड़े कम जो आहे? कंहिं कम जो इहो ज्ञान? त चए थो तव्हां एतिरा ग्रंथ ॿुधंदव, एतिरा व्याख्याऊं ॿुधंदव, इहे तव्हांजे कंहिं कमु कोन ईंदा जेसि ताईं तव्हां हिकु क़दम उन जे तरफ़ां वधायो कोन्हे। ही शरीर आहे, ही शरीर पाण कुझु बि कोन कंदो। असांजो मन ॿुधाईंदुसि हल हिते सत्संग में वेह, त अची वेही रहंदो। असांजो मन चवंदुसि हल किचन में चांहि था पियूं, त हली किचन में चांहि पीअंदो। चवंदुसि हल ॿाहिरि घुमण था वञूं, त घुमण वेंदो। शरीर पाण कुझु बि कोन कंदो। हू मन जी ॻाल्हि ऐं मन हिनखे छा ॿुधाईंदुसि, अरे हिते अखि चए थी हिन पासे ॾाढी सुठी साइड थी, हल इन पासे, हली वियो उन पासे। पोइ वरी मन चवंदुसि, कन चवनि था हेॾे ॾाढो मस्तु म्यूज़िक थो हले, हल उन म्यूज़िक ते, हली वियो म्यूज़िक ते। वरी मन चवंदुसि, जिभ चए थी हिते खाधा पीता जाम सुठा मिलंदा थी, पानी पूरी त हिकदमि, हली वियो उन पासे। ऐं मन असांजो ईअं आहे, पियो भटकाईंदो। इंसान जो मन ठहियो ई न आहे ईअं चए त बसि पेट भरिजी वियो, कॾहिं बि मुमकिन कोन अथव। जीअं इंसान खे हिकु दफ़ो हिकु ॾींहुं खाधो खाधाई, ॿिए ॾींहुं खाधो खपे ई खपे। ईअं आहे छा, अॼु मां खाधो खाधो, 3 ॾींहं खाधो न खाईंदुसि, हाणे अॼु खाधो खाधो, महीनो खाधो ई न खाईंदुसि, अॼु खाधो खाधो, साल भर खाधो ई न खा, इहो मुमकिन कोन्हे। तीअं मन में वीचार बंदि न थींदा, हलंदा ई रहंदा, हलंदा ई। बुख आई आहे, इहा मन जी बुख आहे। हिन बुख खे इच्छा, कामना, कामिनी चवंदा आहिनि। इहा भटकाईंदी आहे, हल हेॾे, हल हेॾे, हल हेॾे, हल हेॾे। अरे भई कोरोना जो ज़मानो आहे, शांति करे घर में वियो, सत्संग ॿुधो, ग्रंथ पढ़ो, कंहिं गुरूअ जे शरण में वञो, भॼन ॿुधो। पर मन न मञींदो। पोइ इन मन खे उन जे मथां उन जो जेको बॉस आहे, जेका असांजी चेतना आहे, असां चऊं था न मूंखे ख़बर आहे,
असांखे ख़बर आहे हाणे ही मोबाइल जे साम्हूं असां वेठा आहियूं त ही ख़बर कीअं थी पए, ही ज्ञान किथां थो अचे, ही बि असांजे वीचारनि मां ई थो पैदा थिए। पर उहा जेका चेतना वॾी, मन खां बि वॾी चेतना आहे, उनखे चवंदा आहिनि बुद्धि। जॾहिं उन जो इस्तेमालु करे इंसान सही राह ॻोल्हींदो, भई ही रस्तो हेॾे थो वञे, ही रस्तो हेॾे थो वञे, ऐं ही रस्तो मूंखे ॾाढो सुठो थो ॾिसण में अचे, ही सुठो ॾिसण में नथो अचे, त मन चए थो ही जेको ॾिसण में थो अचे न हिते हल। पर तव्हां सोचियो, वेही करे सोचींदो त तव्हांखे बुद्धि ॿुधाईंदी न ही चीटिंग वारो रस्तो थी, ही तोखे ॾिसण में सुठो थो अचे, अॻिते ॾाढो तकलीफ़ वारो थी, हिन पासे वञ, थोरी तकलीफ़ थींदई पर पोइ मज़ो ई मज़ो थी। पर हाणे असांखे चूंडणो आहे असां कहिड़े रस्ते सां वञूं, ऐं इन वास्ते गुरूअ वास्ते वञणु ज़रूरी आहे। छाकाणि ग्रंथ को अवतार पुरुष पढ़ी सघंदो, ॿियो कोई न पढ़ी सघंदो, गीता कोई न पढ़ी सघंदो। अॼु जे ज़माने में हिकु या ॿ माण्हू हूंदा सॼी दुनिया में जेको पाण ग्रंथ पढ़ी सघंदा, पर ॿियनि खे सहारो खपे। कंहिं न कंहिं गुरूअ वटि वञी करे उन खां दीक्षा वठणी पवंदी। पोइ गुरूअ वटि वञी तव्हां छा कंदव, उहो हाणे ॿिए श्लोक में ॿुधायो अथई 34 नंबर में, उहो असां ॿिए दफ़े ॾिसंदासीं।